नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॻड़ी यासीन में ख़बर ॾींदा हलूं त ॻड़ी यासीन लॻ ॻोठ امروټ शरीफ में मुफ़्त तबी कैंप लॻाई हुई, जंहिंमें कराची ऐं सखर जा मशहूर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बीमारियुनि जा माहिर डॉक्टरनि शिरकत कई है। कोई भी सियासी ना है, असांजा दोस्त ॻोठ जा ज़ुबैर अहमद आयो, आमिर अमरोटी ऐं ॿिया दिलममद बुरई वारा, उहे असां गॾिजी करे ऐं असांजा तावन ख़िदमत वारनि बि कयो आहे। उन्हनि जी किटियूं वग़ैरह टेस्टूं जेके बि आहिनि उहे कुझु असां अरेंज कयो आहे। माशाअल्लाह खोड़ सारी थी आहे, तक़रीबन 400 गाइनी जी सॼी थी आहे, आंतू जी थी आहे ऐं चेस्ट जी थी आहे, काफ़ी सारे ब्यूटी जनरल बि टेंशन जा आहे जो अकेले कोन कयो आहे। हिन में सभिनी दोस्तनि जो जेको आहे तावन आहे, सभिनी जो कोऑपरेट आहे। स्पेशली असांजो भाउ आहे आरिफ अहमद मेमण सखर खां, सजाद अली मेमण, तारिक मेमण ऐं बाक़ी असांजा कुझु ॻोठ जा दोस्त आहिनि जंहिंमें दिलममद बुरई आहे, साईं आज़ाद शाह, हिजाब अब्दुल्ला, काफ़ी सारा दोस्त आहिनि, नाला वठंदा वेंदा कमु गुज़रे थो। ऐं रही ॻाल्हि ख़िदमत जी जेका आहे उहा असांखे बचपन खां जज़्बो आहे, ॻोठनि जी ख़िदमत कंदा आहियूं, चाहे उहो हेल्थ जो इशू हुजे, एजुकेशन जो हुजे या कोई भी जनरल मैटर हुजे, सफ़ाई सुथराई ब्यूटी वो असां माना हरदम हर मोड़ ते अदरात मदरात आगे में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।